कंधकोट खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल ख़ालिक। चाचड़ कश्मीर ज़िलो में धाड़ियल राज बणिजी वियो ऐं इंडस हाईवे खां मज़दा मां डेरा बुगटी वासी 4 ॼणा अगवा मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ बुगटी बिरादरी ऐं वारसनि जो कंधकोट कश्मीर इंडस हाईवे बंद करे धरणो हणी वेही रहिया। जेसीं ताईं मुग़बी वापसि न थींदा तेसीं ताईं रोड बंद पियल हूंदो। मुज़ाहिरीन तफ़सील मूजिब कंधकोट ज़िले में धाड़ियल राज क़ाइमु थी वियो। 4 ॾींहं अॻु हथियारबंदनि जे फायरिंग मज़दा में सवार ड्राइवर ऐं साथीन सुहारो ख़ान उर्फ़ बाबर बुगटी, मोहम्मद जान बुगटी, बरकत बुगटी, बहराम बुगटी खे अगवा करे मज़दा खे इंडस हाईवे ते छॾे हलिया विया। अगवा थी वियल बुगटी बिरादरीअ में ऐं डेरा बुगटी वासी आहिनि। 4 ॾींहं गुज़रण जे बावजूद बि बाज़ियाब न थिया। मुग़बिन जी वापसी लाइ बुगटी बिरादरी जो कश्मीर कंधकोट इंडस हाईवे टूल प्लाज़ा वटि धरणो हणी वेही रहिया। पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई, टायरनि खे बाहियूं ॾिनियूं। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त 4 ॾींहं थी विया आहिनि पर कश्मीर पुलिस धाड़ियलनि जे अॻियां बेवस बणियल आहे। गोसपुर थाणे जे हद में 4 मुग़बिन जान मोहम्मद बुगटी, सुहारो उर्फ़ बाबर बुगटी, बरकत बुगटी, बहराम बुगटी खे अगवा कयो वियो पर कश्मीर मां बाज़ियाब कराइण में नाकाम वई आहे। हिननि वधीक चयो त असांजो धरणो जारी आहे। जेसीं ताईं असांजा मुग़बी बाज़ियाब न थींदा तेसीं ताईं धरणो जारी रहंदो। धरणे दौरान सिंध पंजाब सरहद बलोचिस्तान ॾांहुं ईंदड़ वेंदड़ सभई गाॾियूं बीहजी वियूं। मुसाफ़िर सख़्तु परेशान रहिया।